आफ़ताब लाइ ॿुधाइण मूंखां सवेर ज़हन मां लही वियो। ज़ाहिर आहे टे सुहिणा ऐं माहिर माण्हू वेंदा त इंसान जी वायूं पताल त थींदियूं न, इहो नेचुरल आहे। आफ़ताब अदीब आहे, लिखंदो बि आहे कुझु कुझु, है न। सो हुन सां किताबनि सां बि चाह अथसि, किताब मां भयां थी मार्केट में कुझु आहिनि, है न। विच में मूंखे रहिजी वियो, पर मूं चयो हाणे कचेरी आहे, असांजो प्रोग्राम हूंदो आहे, कचेरी रहिजी वियो त विच में ॿुधाए छॾींदासीं। सो तव्हां लेखक बि आहियो, तव्हां पंहिंजो सफ़र कीअं शुरू कयो, तव्हां कीअं परॾेह ताईं पहुतो? सभ खां पहिरीं तव्हां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं PTV जो, जंहिं असां सभिनी खे हिते कचहरी लाइ घुरायो आहे। इहो आउं सम्झां थो हिकिड़े प्रोग्राम खां वधीक हिकिड़ी कचहरी आहे जंहिंमें असां इंटरेक्ट कंदासीं हिक ॿिए खां, ऐं उनमें ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। जीअं ज़फ़र भाउ असांजो सीनियर आहे, मौजूदु आहे हिते। सो असां हिकिड़ो अहिड़ो सेशन अॼु कंदासीं जंहिंमें नौजवाननि लाइ कुझु इंस्ट्रक्शन्स बि हुजनि, कुझु अहिड़ा असां एग्ज़ाम्पल्स उन्हनि खे ॿुधायूं, अहिड़ा मिसाल ॿुधायूं जंहिंमें उन्हनि जी मदद हासिलु करे सघूं। तव्हां ज़िक्र कयो मुंहिंजे तारुफ़ जो, त तारुफ़ त मुंहिंजो एज़ इलेक्ट्रिकल इंजीनियर आहे। मूं मेराण मां बैचलर्स कई इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में। उनखां पोइ वरी मूं ज़ैबिस्ट मां MBA कयो, ऐं उन दौरान कराची में मुख़्तलिफ़ फर्म्स में कमु कंदो रहियुसि। के इलेक्ट्रिक में बि कमु कयो आहे, कुझु प्राइवेट फर्म्स में बि कमु कयो आहे। पर उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी मां निकिरो था त तव्हांखे पंहिंजे स्किल्स में भड़ हुजणु तमामु ज़रूरी आहे। तव्हां जॾहिं बि असांजो जेको सिंधी नौजवान फ्रेश ग्रेजुएट जेको निकिरे थो, उनखे जॾहिं इंडस्ट्री में उहो पहुचे थो त हू जॉब रेडी न आहे हूंदो। उनजो रीज़न इहो आहे त असांजी यूनिवर्सिटीज़ फ़क़ति उन्हनि खे सब्जेक्टिव पढ़ाईंदियूं आहिनि, उनखे इहो न सेखारींदा आहिनि त तव्हां टेक्निकली जॾहिं मार्केट में वञो था त तव्हां जहिड़ो जेको प्रैक्टिकली कमु कंदो उहो तव्हांखे कीअं करिणो आहे, ऐं उहो तव्हांखे पंहिंजो पाण खे सेखारिणो पवंदो आहे। जॾहिं तव्हां हुन इंडस्ट्री में वञो था, किथे बि कंहिं बि फर्म में वञो था, स्टार्ट कयो था, त उते तव्हांखे प्रैक्टिकली उहे शयूं सिखणियूं पवंदियूं त जीअं तव्हां मार्केट में इन थी सघो। तव्हां ॿी ॻाल्हि कई तारुफ़ जेको असांजो लेखक जो आहे, त उन में इहो आहे त मीडिया में बि थोरो घणो रहियासीं, ऐं नॉवल्स में शाइरी में बि थोरी घणी दिलचस्पी हुई। सो मूं हींअर रिसेंटली पंहिंजो नॉवल लिखियो आहे, आऊं ऐं मां जे नाले सां, जेको हिकिड़े यूनिवर्सिटी जे पस मंज़र में लिखियलु आहे। ऐं उहो जी उहो हिकिड़ो मतिलबु कहाणी आहे हिकिड़े उत्तर जी छोकिरी ऐं लाड़ जी छोकिरे जी, जंहिंमें हू आहे त बेसिकली मोहबत जी कहाणी, पर उन में जेके सियासी मसइला मसाइल जेके जमशोरे जी धरती ते थींदा आहिनि, जॾहिं तव्हां हिकिड़ो नौजवान ईंदा आहिनि उते सिंध जे कुंड कुड़छ में, एग्ज़ैक्टली पोइ उहो हॉस्टल जा मसइला हुजनि या कैंपस में हुजनि या झेड़ा झटा हुजनि या ॿियूं काफ़ी शयूं जेको हूंदियूं आहिनि। सो उन हिसाब सां मूं हिकिड़ो नावल लिखियो हो हिकिड़े यूनिवर्सिटी जे पस मंज़र ते, ऐं उहो नावल तक़रीबन हाणे सोल्ड आउट थी वियो आहे। कोई चंद कॉपियूं मूं वटि बचियूं हूंदियूं मे बी। सो उहो ॾाढो फेमस वियो। उनखां अलावा हिकिड़े ॿिए नावल ते आऊं लिखां पियो, हींअर कमु शुरू कयो आहे मूं। इहो त थी वियो अदबी पोर्शन। हाणे वरी पाण अचूं था टेक्निकल साइड ते, त जीअं मूं ज़िक्र कयो त असांजे नौजवान जेके आहिनि उहे जॾहिं यूनिवर्सिटी मां निकिरंदा आहिनि त उहो इंडस्ट्री जे लाइ रेडी कोन हूंदा आहिनि। उन ते पाण बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। सो उहा ॻाल्हि अध में रहिजी वई, उनखे आऊं हींअर तकड़ में वाइंड अप करे वठंदुसि, पोइ भले तव्हां अॻिते वञिबो, पोइ वरी पाण मोटी ईंदासीं। सो उहो तकड़ में वाइंड अप ईअं कंदुसि त जेको असांजे नौजवान सो असां नौजवान जेके निकिरंदा आहिनि, स्पेशली शहरनि में जॾहिं ईंदा आहिनि, इंडस्ट्री साइज़ ते ईंदा आहिनि, त उन में इहो फुक़दान हूंदो आहे, ट्रेनिंग इशूज़ हूंदा आहिनि, त हू प्रैक्टिकली उते अप्लाई न करे सघंदो आहे। सो मुंहिंजे दोस्तनि खे इहो ई गुज़ारिश हूंदी त जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी मां निकिरो त पंहिंजे सॉफ्ट स्किल्स ते कमु कयो, पंहिंजे इंटरव्यूज़ कीअं तव्हांखे ॾियणो आहे, तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, तव्हांखे मार्केट में पंहिंजो पाण खे एडजस्ट कीअं कराइणो। सो इहे चंद शयूं आहिनि जिन ते पाण एग्ज़ैक्टली सो इन ते पाण होपफुली इन सेशन में कचहरी कंदासीं। बिल्कुलु ज़रूरु। मेज़बान कोन हूंदो जी, अच्छा जी हाणे तव्हां माना छो त ज़ाहिर TV सां जुड़ियल या रेडियो सां जुड़ियल जेके माण्हू हूंदा आहिनि उहे, छो त TV सां वास्तो रहियो आहे, उन्हनि खे हिकिड़ो टेक्निकली ट्रेंड हूंदा आहिनि, उन्हनि खे ॼाण हूंदी आहे त हाणे हेतिरी असांजी लिमिट आहे, एतिरो ॻाल्हायोसीं। हाणे वरी छो त टियों महिमान बि मौजूदु आहे, सो इहो एक्सपीरियंस हूंदो आहे। सो तव्हांखे एक्सपीरियंस आहे। पर मां आफ़ताब खां पुछणु चाहींदसि त ॾाढी कम वारी ॻाल्हि तव्हां विच में सवेर कई पे, जेको मूं चयो त अचूं था वरी इन ॻाल्हि ते, तव्हां बि चाहियो पिया त इन ते ज़रूरु ॻाल्हाइजे त यूनिवर्सिटीज़ में किताबनि जे ज़रिए असांखे सॼो कुझु पढ़ाए मास्टर्स कराए वेंदो आहे, नाउ यू आर फ्री, पर आख़िर में तरबियत वारो जेको अंसर आहे उहो रहिजी वेंदो आहे। त हाणे छा, वॉट नेक्स्ट? घर त कोन वञी वेंदासीं न, कुझु त वञी कंदासीं न। मां सोशोलॉजी कई आहे, त हाणे जॾहिं मूंखे वञिणो आहे कंहिं बि खाते में, त मां हुन लाइ प्रिपेयर कीअं थियां? इहा खोट सदाईं रही आहे। छा था सम्झो हिनखे पूरो कीअं कजे या कीअं करे सघूं था? मुंहिंजी नज़र में हुनजा ॿ हल आहिनि। पहिरियों हल त असांजी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे ज़िमेदारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। ज़िमेदारी जो कीअं मुज़ाहिरो कबो? ॿ शयूं तमामु इंपॉर्टेंट आहिनि। कंहिं बि टेक्निकल साइड ते तव्हां अचो या तव्हांजी सोशोलॉजी हुजे या ॿियो सोशल साइंसिस हुजे, हिकिड़ी त तव्हांजी यूनिवर्सिटी जेको आहे तव्हांखे केतिरो ग्रूम करे थी टेक्निकली,
ॿियो तव्हां जॾहिं मार्केट में वेंदा आहियो त उन में हिकिड़ो कैरियर काउंसलिंग जो हर यूनिवर्सिटी में ज़फ़र ॿार रहियो आहे कैरियर काउंसलिंग जो हिकिड़ो अलॻि डिपार्टमेंट हूंदो आहे बाक़ाइदा कंप्लीट जंहिंमें जेके फाइनल ईयर जा स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे उहो ट्रेन कराईंदा आहिनि त तव्हां मार्केट में वञी एडजस्ट कीअं थींदो इहे ॿ शयूं असांजी यूनिवर्सिटी सिंध जूं जेतिरियूं बि आहिनि ख़ैर पाकिस्तान जी ॻाल्हि करे सघिजे थी पर कोन्हनि ॿ शयूं तमामु अहम आहिनि कैरियर काउंसलिंग जो तव्हांजो पूरो हिकिड़ो डिपार्टमेंट हुजणु खपे अलॻि ऐं उनखां अलावा जेको तव्हांजो फाइनल ईयर जा स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हांखे ट्रेन करणु खपे टेक्निकली उहो होशियारु हुजनि एतिरा इहे ॿ शयूं अच्छा उनखां पोइ अचूं था वरी जेको असांजो शागिर्द आहे उनजी केतिरी ज़िमेदारी आहे उनजी ज़िमेदारी इहो आहे त जॾहिं तव्हांजे अंदरि हिकिड़ी चाह हूंदी आहे कंहिं बि शइ सिखण जी तॾहिं तव्हां उहो अचीव करे सघंदा आहियो पाण ॾोहो त ॾींदा आहियूं त यार सियासतदाननि जो इहो क़सूरु आहे यूनिवर्सिटी जो क़सूरु आहे प्रोफेसर सही नथा पढ़ाइनि घर वारनि जी सपोर्ट न आहे ईअं न आहे तव्हां पाण जॾहिं कंहिं मंज़िल ॾांहुं सचाई सां वेंदो त उहो मंज़िल पाण ई जेकॾहिं तव्हां हारजी टुटी पंहिंजो पाण खे मायूस करे वेही रहंदो त उहो मंज़िल ॾे वञण जो तव्हांजो को रस्तो ई कोन्हे सवेर जी पाण ॻाल्हि पे कईसीं त रसूल बख्श पलेजे साहिब जो कॉल आहे त जेकॾहिं तव्हां इहो सम्झी वरितो त यार असां हारजी वियासीं असां कोन करे सघंदासीं मंज़िल दूर आहे असांखां उते पुॼणु कोन थींदो त तव्हां वाक़ई हारजी वेंदो ऐं थींदो बि कोन जेकॾहिं तव्हां चवंदो त हण भाला विड़ भाकरे आॾी ढार वठार मथां तेज़ तरार मार त मतर सो इहो जेकॾहिं तव्हां सम्झी ऐं पंहिंजो पाण खे उन लेवल ते सोचींदो त पोइ तव्हांजे लाइ दुनिया बि का हैसियत कोन थी रखे पर जेकॾहिं तव्हां चवंदो त यार असांखां पुॼंदे कोन पोइ अदा लख लानत घुरनि ते कोन था हली सघो एग्ज़ैक्टली सो इन जे करे दोस्तनि खे मुंहिंजी इहो ई गुज़ारिश हूंदी ख़ासि करे असांजो जीअं भाउ तनवीर वेठो आहे तनवीर सां मुंहिंजी हींअर खां न 2 सालनि खां राब्ते में जॾहिं पढ़ंदो हुयो उन दौरान मुंहिंजो महिराण वञणु थियो त उते बि मुलाक़ात थी काफ़ी नौजवाननि सां मुलाक़ात थी सो उते बि मूं हिननि खे इहो सम्झायो त जेको तव्हां पढ़ो पिया शइ मेक श्योर यू स्टडी इट वेल you should learn its technical aspects so when you pass out from that university you should be competent enough in order to be adjusted in the market so इन जे करे मुंहिंजी इहो ई हूंदी आहे सदाईं दोस्तनि खे नौजवाननि खे त तव्हां पंहिंजो पाण जे अंदरि कॉन्फिडेंस लेवल आणियो ऐं तव्हां इहो सम्झो त तव्हां इहो अचीव करे सघो था तॾहिं तव्हां उहो अचीव करे सघो था उहा ई ॻाल्हि जेका तव्हां ॿई गॾियल तौर ते घड़ी घड़ी कयो पिया पहिरें तव्हां तय कयो फोकस टारगेट ठाहे छॾियो मूंखे हीउ करिणो आहे बिल्कुलु सो इन जे करे मुंहिंजी हमेशह इहो हूंदी आहे त पंहिंजो पाण खे तव्हां फोकस रखो वधीक हाणे इहो आहे त जीअं अॻिते कचहरी थींदी त पाण उन ते ॻाल्हाईंदासीं त ॿाहिरि कहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि कहिड़ियूं स्कॉलरशिप्स मौजूदु आहिनि जीअं US में हिकिड़ी फुल ब्राइट स्कॉलरशिप आहे जीअं असांजा नौजवान जेके गुज़रनि हितां खां पास थियनि था यूनिवर्सिटीज़ मां त उन्हनि जे लाइ फुल ब्राइट स्कॉलरशिप जी वॾी ॻाल्हि इहा आहे त उनमें तव्हांजी ट्यूशन फीस सॼी माफ़ु हूंदी आहे तव्हांजी ट्रैवलिंग लॉजिंग एवरीथिंग इज़ फ्री उन ते वधीक अॻिते पाण ॻाल्हाईंदासीं ज़फ़र भाउ खे बि वधीक ख़बर हूंदी US में रहे थो ऐं उनखां अलावा इंग्लैंड जी हिकिड़ी स्कॉलरशिप आहे चीवनिंग स्कॉलरशिप उन में तव्हांजी सॼो कवर्ड हूंदो आहे सो दुनिया सॼी में अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि तमामु घणा यूनिवर्सिटीज़ आहिनि अहिड़ियूं यूरोप जूं काफ़ी यूनिवर्सिटीज़ आहिनि फ्रांस जर्मनी में जेको तव्हांजी फ्री ऑफ कॉस्ट एजुकेशन ॾियनि थियूं सो इहे तमामु घणा अपॉर्चुनिटीज़ आहिनि दोस्तनि खे हिमत कयो ॻाल्हि इहा आहे त अखि मथे करण जी थोरी ज़रूरत हूंदी आहे आमतौर ते असां जेको सिखी आया आहियूं न माइंड सेट ठही वियो आहे त असांखे हेतिरो ई ॾिसणो आहे बसि थोरो हीअं बि करिणो आहे त अॻियां जहान वॾो आहे आफ़ताब साॻी ॻाल्हि तव्हां खां पुछंदसि जेका असांजी पाण में हले पई ज़फ़र सां उहा ई ॻाल्हि जी जी ॿारनि जे हवाले सां ॿारनि जी तरबियत जे हवाले सां त जीअं ॻाल्हि पे कयमि त माइट बि घणे भाङे उन्हनि खे जेको आहे सो ॾिसो ॿ टे शयूं आहिनि हिकिड़ो त जेको असांजो सिंधी मुआशिरो आहे उहो समाज जेको असांजो आहे उहो ज़रई समाज आहे ऐं ज़रई समाज में ॿ टे ख़ुशूसियतूं हूंदियूं आहिनि कुझु मसइला मसाइल बि हूंदा आहिनि ज़रई समाज में तव्हां वटि तब्दीली जो जेको चाह हूंदो आहे उहो घटि हूंदो आहे हा उहो तव्हांखे आउं सम्झायां ईअं त असांजा जेके वॾड़ा आहिनि छो जो ज़रई समाज में आहे न फ़सुलु लहंदो वरी कमु थी वेंदो वरी पोइ पोखींदासीं वरी उहो लहंदो फ़सुलु त हिकिड़ो माइंड सेट ठहियलु आहे उहो हींअर खां न 5-6 साल जी तारीख़ पुराणी ॻाल्हि आहे ऐं उहो जेको ज़रई समाज हूंदो आहे उहो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज ठाहींदो आहे ऐं उहो मिज़ाज ठाहिण में को 10-12 साल कोन लॻंदा आहिनि सदियूं लॻंदियूं आहिनि सो असांजो मिज़ाज अहिड़ो आहे त असां तब्दीली खे एक्सेप्ट न कंदा आहियूं न ई असां इहो सोचींदा आहियूं त आउट ऑफ द बॉक्स वेही असां सोचूं उन शइ खे जी सवेर तव्हां ज़िक्र कयो न त या इंजीनियर थिए असांजो पुटु या डॉक्टर थिए उनजो रीज़न इहो ई आहे त असांजो माइंड सेट बैक ऑफ द माइंड असांजे हले पई त यार अहिड़ो को कमु हुजे जंहिंमें असांजो रिस्क फैक्टर न हुजे असांजो रिस्क न हुजे ॿारड़ो असांजो या इंजीनियर थिए या डॉक्टर थिए हा या मास्टर थिए रोज़ी वीचारे जी हले पई जीअं असां पिया कमु कंदा हुआसीं
ईअं पियो हले। हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेसीं ताईं तव्हांजे अंदरि तब्दीली न ईंदी, कमु त हलंदो पियो, दुनिया त हलंदी पई, तव्हांजी ज़िंदगी बि हलंदी पई, पर उन में उहो इनकलाब कोन अची सघंदो जेसीं ताईं तव्हां आउट ऑफ द बॉक्स न सोची। मिसाल ॾियां तव्हांखे, अॼु खां 100 साल पहिरीं जहाज़ ठहियो 1905 में, राइट ब्रदर्स जहाज़ ठाहियो। उहो जहाज़ कहिड़ो हुयो तव्हांखे यादि? हिकिड़े साइकिल नुमा जहाज़ हुयो जंहिंमें वॾा हिकिड़ा पखा हूंदा हुआ, पखूं। उहो बि हिकिड़ो वॾो इनकलाब हो उन दौर जो, उन वक़्त जो वॾो इनकलाब हुयो। पर जेकॾहिं उते उहो सोचंदा था बसि अहिड़ा ई जहाज़ ठाहे पिया असां हलायूं त, पर न, उन्हनि चयो त हिन में तब्दीली जी ज़रूरत आहे, हिन में जिद्दत जी ज़रूरत आहे। उहो ई जेको जहाज़ 100 किलोमीटर जी रफ़्तार सां मिड़े ई अला अला करे पियो उॾंदो हो, उहो हाणे 1200 किलोमीटर ते वञी पहुतो आहे। उहो 1500 किलोमीटर ते बि पहुतो हो। कॉनकॉर्ड जहाज़ हिकिड़ो ठाहियो हो जेको साउंड बैरियर खे बि क्रॉस करे पियो वञे, जेको लंडन वारनि ठाहियो हो 60s में ग़ालिबन। पोइ उहो बंदि करे छॾियो, उनजो हिकिड़ो कॉम्प्लिकेशन कुझु हुयो, हिकिड़ो त फ्यूल तमामु घणो खाईंदो हो, ॿियो जेकॾहिं जहाज़ जॾहिं साउंड बैरियर क्रॉस कंदो आहे त पोइ हुन में मैकेनिकल फॉल्ट बि अची वेंदा आहिनि। इन जे करे हाणे उनखे डेलिबरेटली उन्हनि स्पीड घटाए छॾी आहे। हाणे जहाज़ जी इंटरनेशनल स्पीड आहे तक़रीबन 900 खां 1000 किलोमीटर पर आहे, पर अची सघे थो। हाणे अचूं था पाण ॿी तब्दीली जी ॻाल्हि ते, त कुझु अहिड़ा प्रोडक्ट्स हुया जेके 90s जे दौर में असां सभिनी खे यादि हूंदा। कोडेक जो कैमरा जो रोल हुयो, तव्हांखे यादि आहे? किथे आहे ज़फर भुट्टा उहो रोल? असांजे घर आहे। ठीकु आहे, उनखे हिन रिप्लेस करे छॾियो मोबाइल। टेप रिकॉर्डर यादि तव्हांखे हूंदो? कैसेट जे में हलंदी हुई। टाइपराइटर बि यादि आहे, टाइपराइटर तव्हांखे यादि हूंदो, टाइप कंदा हुआसीं। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं जिन माण्हुनि उहो इस्तेमालु कयो पियो, उहो जेकॾहिं चवंदा त न यार इन में कमु हलायूं था, तब्दीली नथा आणियूं, त पोइ उहो ई हले पियो। उहो ई अॼु ताईं टाइपराइटर पिया हलनि, पर माण्हुनि सोचियो न हिन में कंहिं तब्दीली जी ज़रूरत आहे, नवाण जी ज़रूरत आहे। इंटरनेट जीअं ज़फर चयो त असां सीएल ते वेही जेको हलाईंदा हुआसीं, ज़फर जे दौर में असां बि उते ई हूंदा 2006-07 वारे दौर में, त वाक़ई इहो गूगल बि खोलींदा हुआसीं त 5 मिंटनि में खुलंदो। ऐं हाणे 3G 4G अची वियो आहे, जेको हिते हिकिड़े ॻोठ में बि वेठल माण्हू आफ़ताब राय मूंखे कैनेडा में ॾिसी सघे थो, ज़फर भुट्टे खे जुड़ी सघनि था, इहो सॼो असांजो जुड़ी सघनि था। पर जेतिरो असांखे हिन टेक्नोलॉजी जेतिरो असांखे दुनिया सां जोड़ियो आहे, पंहिंजनि खां परे करे छॾियो आहे। उहो त कयो, दुनिया सां जुड़िया आहियूं, फ़ाइदा वॾा आहिनि। एक्ज़ैक्टली, पर हाणे आउं पंहिंजी ॻाल्हि खे वाइंड अप कयां पियो तकड़ में, छो जो टाइम घणो थो वठां। सुठी ॻाल्हि आहे, न न ही आहे कचेरी पिया कयूं असां, कम जी तमामु बहितरीन महिमान आहिनि, कम जी ॻाल्हि पिया कयूं। ऐं तनवीर जे लाइ बेनिफिट आहे, हुन जे लाइ, छो त नौजवान हुन लाइ बेनिफिट आहे। तनवीर मुंहिंजो भाउ हींअर फ्रेश ग्रेजुएट थियो आहे। तनवीर खे आउं ॿुधाईंदो हलां त जंहिं दौर में असां ज़फर वारनि पास आउट कयो, उन दौर में अपॉर्चुनिटीज़ घटि। ॻाल्हि इहा शुरू कंदो, जेकॾहिं विसरे वञे त कॉल रिसीव कया। बिल्कुलु, मूंखे ख़बर आहे त कोन विसरंदी, मूंखे हली मूं ॻाल्हि पे सवेरे कई सरी समाज जी, ऐं जेको असांजो हिकिड़ो मिज़ाज ठहियलु आहे सिंधी क़ौम जो, सो मुंहिंजे ख़्याल सां उन मिज़ाज में तब्दीली जी ज़रूरत आहे। हाणे उनजी वजह इहो आहे त दुनिया तमामु घणी तब्दील थी वई आहे। अॼु खां 20 साल पहिरीं जेके शयूं, जिन प्रोडक्ट्स जो मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो हींअर, कैमरा जो रोल, टेप रिकॉर्डर, CD प्लेयर, उन्हनि जो वजूद ख़तमु थी वियो आहे दुनिया में। ईअं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेको अॼु खां 20 साल पहिरीं ताईं त अप्लीकेबल हुयूं, चङियूं हुयूं, सुठियूं हुयूं, मेराण में एडमिशन में भली हुई, पर हाणे ज़रूरी कोन्हे त मेराण में एडमिशन जेकॾहिं वठणी आहे त पोइ तरक़ी आहे। तरक़ी जो जेको मयार आहे उहो सिर्फ़ु बहिराण में एडमिशन ते आहे, ईअं कोन्हे। दुनिया में कई राहूं आहिनि, कई अहिड़ा जॉब्स तमामु घणियूं अहिड़ियूं जॉब्स आहिनि जेको अॼु खां 20 साल पहिरीं कोन हुयूं, हाणे अची वियूं आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं जॉब्स आहिनि जेको 20 साल पहिरीं हुयूं, हाणे उन्हनि जो वजूद ख़तमु थी वियो आहे दुनिया में। सो इन जे करे मुंहिंजी इहो ई हूंदी असांजे वॾनि खे, जीअं असांजी हीअ कॉल आई जंहिंजी, त तव्हांजो जेके नंढड़ो जंहिं ॿिए पासे इंट्रस्टेड आहे, त हुनखे थोरो हाणे ढेर ॾियणु सिखो। जॾहिं तव्हांजो ॿारु मैट्रिक में हुजे न, त पोइ उनखे थोरो चांस ॾियो त हू पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ सोचणु सिखे, आउट ऑफ द बॉक्स सोचणु सिखे, उनजी थोरी उनजो आज़ादी, उनजो थोरी आज़ादी, पंहिंजे दिमाग़ सां कमु वठे, छो त अॻिते पंहिंजो ई दिमाग़ कमु अचिणो अथसि। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंजीनियरिंग ऐं डॉक्टरी खां अलावा दुनिया में तमामु घणा प्रोफेशन्स आहिनि जेके हींअर नवां आया आहिनि, जेके अॼु खां पहिरीं वजूद कोन हुयो उन्हनि जो, पर हाणे अची चुका आहिनि ऐं उहे तमामु मार्केट में इन आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल पाइथन लैंग्वेज जी आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त पाइथन लैंग्वेज जेको अहिड़ी लैंग्वेज आहे जंहिंजो ट्रेंड छोकिरो जेकॾहिं तव्हां मूंखे ॾियो त आउं कैनेडा में हुनजी जॉब लॻाए ॾेई सघां थो तव्हांखे 15 ॾींहंनि जे अंदरि, जंहिंजी पघार हूंदी $4000 खां $5000 मंथली। हाणे ज़बरदस्त अहिड़े टाइप जा स्किल्स तव्हां सिखो, जेको हिकिड़ो फ्रेश ग्रेजुएट निकिरे थो छोकिरो या छोकिरी। इहो बि हिकिड़ो टॉपिक आहे छोकिरनि ते, इहो पाण अॻिते ॻाल्हाईंदासीं त छोकिरियूं जेको असांजी मेडिकल साइड ते अचनि थियूं, ॻाल्हाइण मूंखे हूअं ई तव्हां ॾियो ई कोन पिया पाण ई, माना मुंहिंजा जेके सवाल ॻोल्हे वेठी आहियां, सोचे वेठी आहियां, जवाब माना आफ़ताब ॾींदो पियो वञे। सो उन ते पाण अॻे सेशन में आउं चाहियां त ॻाल्हाईंदो त असांजी छोकिरियूं जेको मेडिकल पढ़ंदियूं आहिनि न, उहो वरी वीचारियूं पढ़ंदियूं इन करे त चङो रिश्तो अचे।
सची थो ॿुधायां तव्हांखे इन सही करे ॻाल्हि आहे, इन असांजो करे 50 खिलाफ़ इन करे असांजो 50% जेको छोकिरनि जो आहे मेडिकल वारियूं Exactly. उहो वीचारियूं शादी करे चुपड़ी करे वेही रहंदियूं वेही रहंदियूं आहिनि ऐं सीटूं विञाए थियूं हर भरू सीटूं सही आहे या कोन्हे इहा आहे मां हिकिड़ो ॿी इन ते पाण ॻाल्हाईंदासीं तव्हां भले अञा तनवीर खां ॿ मिंट ॻाल्हाए पहिरियों तनवीर खां नेक्स्ट राउंड में पाण ते जेको ॻाल्हाईंदासीं ॿिन्ही असांजे साथियुनि जेका कचेरी कई आहे या जेको मोटिवेट कयो आहे पाण खे मूंखे बि कयो अथनि मां बि इलाही मोटिवेट थी आहियां तव्हां छा सम्झ में तव्हांखे छा सम्झ में आयो आहे हाणे साईं वारा ॿई असांजा सीनियर आहिनि ॿिन्हिनि जी ॻाल्हियूं ज़बरदस्त आहिनि पर जीअं असांखे हमरा कॉल कई आहे ईअं ई असां बि जॾहिं इंटरमीडिएट पास कईसीं त असांजे इहे ऑप्शन्स हुया त महिरान में वञिणो आहे ऐं अलहमदिल्ला असांजो थी वियो महिरान में पढ़ियासीं 4 साल 5 साल पंहिंजी डिग्री आर्किटेक्चर में 5 साल जी मां पंहिंजी डिग्री कई पास आउट थी हाणे मूंखे ख़बर पई त महिरान आहे पर ॿाहिरि त ॿी अहिड़ी सारी शयूं आहिनि मतिलबु जेको महिरान जी वैल्यू हुननि जे साम्हूं न हुजण जे बराबरि आहे सिर्फ़ु महिरान घटि न आहे पर नवां अहिड़ा सब्जेक्ट्स अची विया आहिनि महिरान जा त पुराणा उहे ई 20 25 22 इंजीनियरिंग डिपार्टमेंट्स आहिनि पर जीअं अदा आफ्ताब ॻाल्हायो त पाइथन लैंग्वेज प्रोग्रामिंग कोडिंग या ग्राफिक डिज़ाइनिंग अॼुकल्ह त नवां एतिरा नवां कोर्सिस अची विया आहिनि जो उन्हनि जी डिमांड वधीक आहे इहे पुराणा जेके बि कोर्सिस आहिनि इन्हनि जो सिस्टम अञा घटि थी वियो आहे जेके घर खां मसइला थियनि था फाइनेंशियल इशूज़ आहिनि उन्हनि सभिनी ते ॻाल्हाइण लाइ वेठा आहियूं त जीअं नौजवाननि खे का ॻाल्हि सम्झ में अचे ऐं पंहिंजो को दग उठाए सघनि आफ़ताब तव्हां ॾे ईंदसि तव्हां ॿुधायो अहिड़ा जेके असांजे नौजवान आहिनि टैलेंटेड नौजवान जिन में माना टैलेंट बि आहे ऐं हाणे हू चाहिनि था स्कॉलरशिप जेको आहे हिकिड़ो वॾो इशू आहे माण्हुनि जी नज़रुनि में तमामु घणो ख़ासि तौर ते असांजे फ्रेश जेके छा कजे कीअं कजे सहूलियत ओके हाणे ईअं आहे त सिंधी नौजवान जे लाइ मुंहिंजो स्पेशली इहो पैगाम आहे त दुनिया में का बि शइ सवली न आहे का बि शइ ॾुखी न आहे इहो सॼो डिपेंड करे थो त तव्हांजो जेको सोचण जो अंदाज़ आहे उहो कहिड़ो आहे मैराथन रनर जेको हूंदो आहे न उहो 42 किलोमीटर डुकंदो आहे पर उन 42 किलोमीटर जी जेको शुरूआत आहे उहो हिकिड़े क़दम खां थींदी आहे बिल्कुलु हिकिड़ी विख हूंदी आहे हिकिड़ी जेका विख हूंदी आहे न पहिरीं उहो शुरूआत कंदी आहे हालांकि डिस्टेंस 42 किलोमीटर पर जेको शुरूआत आहे उहो क़दम 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 थींदी माओ ज़ेतुंग चाइना में इनकलाब आंदो 1930s में तक़रीबन मां सम्झां थो 4.5 हज़ार किलोमीटर जो पूरो सफ़र हुयो उहो बि छा सां शुरू थियो हिकिड़ी विख बिल्कुलु सो इन जे करे मुंहिंजी नौजवाननि लाइ इहो आहे त जॾहिं तव्हां ग्रेजुएट थी निकिरो स्पेशली हींअर आउं ॻाल्हाईंदुसि इंजीनियर जे लाइ पोइ वरी ॿियनि ते पोइ ॻाल्हायूं था पाण तनवीर जे लाइ त जेको इंजीनियरिंग ग्रेजुएट छोकिरो या छोकिरी निकिरंदो आहे या निकिरंदी आहे उन जे लाइ मास्टर्स करणु या वधीक तालीम पढ़णु एतिरो अहम कोन्हे जेतिरो फील्ड में जेतिरो जल्दी तव्हां इन थी सघो ऐं तजुर्बो हासिलु कयो उहो वधीक आहे बिल्कुलु ठीकु आहे हाणे अचूं त पाण स्कॉलरशिप ते जेकॾहिं उहो मौक़ो नथो मिले फॉर एग्ज़ाम्पल छो जो हिते काफ़ी सारा मसइला आहिनि उहो बि हिकिड़ो ॿियो टॉपिक थी वेंदो त रियासत जूं ज़िमेदारियूं आहिनि हर साल सवनि जी तादाद में इंजीनियर्स डॉक्टर्स प्रोफेशनल निकिरनि था हाणे असांजे मुल्क में मौक़ा ई कोन्हनि त पोइ शागिर्द छा कनि नौजवान छा कनि डेफिनेटली उहो ॿाहिरि वेंदा ऐं उनमें असांखे ज़फ़र जहिड़नि खे काफ़ी माण्हू इहो बि चवंदा आहिनि तनक़ीद चवंदा आहिनि ॿुधाईंदो इनखे काफ़ी असांखे इहो तनक़ीद जो निशानो बणाईंदा आहिनि हिकिड़ी कॉल वठो इहे ज़फ़र जा कम आहिनि ठीकु आहे महिरबानी लख कुर्ब थैंक यू पहिरें असांजो आफ़ताब पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट करे वरी तव्हां यक रखिजो ज़हन में ॻाल्हि आहे त मूंखे छा चवणो आहे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश इहो बि आहे त जेकॾहिं टेलीफोन जो को लिमिटेड टाइम हुजे रखियल मुख़्तस त उहो बहितर आहे छो जो पोइ ॻाल्हि जी कंटिन्यूटी न पर मूंखे मां तव्हांजे दिमाग़ खे पढ़ां पई त तव्हां मूं जीअं आहियो ॻंढ बदल हूंदी आहे उहो ठीकु आहे पर ॻंढ बदल हूंदी आहे जेको तसलसल हूंदो आहे उहो थोरो टुटी पवंदो आहे ख़ैर किथे हुआसीं अलाए स्कॉलरशिप जी ॻाल्हि पे कई स्कॉलरशिप उन सां रिलेटेड आहे मसइलो जेको रियासत जी ज़िमेदारी जो मूं चयो पिए त हिते अपॉर्चुनिटीज़ न आहिनि जेको सवनि जी तादाद में ग्रेजुएट्स निकिरनि था उहो हिते मार्केट में उन्हनि जी खपत ई न आहे इहो ई सबबु आहे जो हींअर PhD में असांजा जेके 80% ग्रेजुएट्स आहिनि उहे या त इंजीनियर्स आहिनि या MBBS डॉक्टर्स आहिनि प्राइमरी टीचर थिया आहिनि इनखे असांजी अमेरिकन ऐं कैनेडियन लैंग्वेज में चइबो ओवर क्वालिफाइड जॉब्स मतिलबु त उते जेके जॉब्स जिन में इहे नौजवान विया आहिनि उहे सभु ओवर क्वालिफाइड आहिनि हालांकि ॿाहिरि मुल्कनि में इहो वॾो ॾोह आहे त तव्हां कंहिं अहिड़ी जॉब ते अहिड़े माण्हू खे रखो जेको उन जॉब खां वधीक क्वालिफाइड हुजे एग्ज़ैक्टली सो इन जे करे इहो हिकिड़ो रियासत जी ज़िमेदारी आहे इहो वॾी लेवल ते ॻाल्हि थींदी जंहिंमें इहो आहे त रियासत खे इहो सोचणु खपे त कहिड़ी जॉब जे लाइ कहिड़ो माण्हू असांखे खपे न उहो अंडर क्वालिफाइड हुजे न ओवर क्वालिफाइड हुजे जेको जंहिं शइ ते जेको पुर्ज़ो अव्हांखे खपे न उहो उते फिट कयो जेकॾहिं उबतो पुर्ज़ो लॻाईंदा ऐं इंजीनियर आहियां उहो ई मिसाल ॾींदुसि त पोइ मशीन ख़राबु थी पवंदी ऐं उहो ई सबबु आहे त असांजी सॼी रियासत में
सिर्फ़ु स्टूडेंट्स जी यंगस्टर्स जी ॻाल्हि न आहे, ओवरऑल काफ़ी अहिड़नि डिपार्टमेंट्स में अहिड़ा माण्हू फिट थियल आहिनि जेके हुन डिपार्टमेंट जे लाइक़ु न आहिनि। उहो या त अंडर क्वालिफाइड आहिनि या ओवर क्वालिफाइड आहिनि, पर उहो लाइक़ु न आहिनि। इन जे करे ई असांजी रियासत जेको आहे सो कॉम्पीट न पई करे सघे। जेको जंहिं रफ़्तार सां 60 ऐं 70 जे ॾहाके में असांजो मुल्क हुयो, उहो हाणे बैकवर्ड वञे पियो। उनजो रीज़न इहो ई आहे रियासत ज़िम्मेदारी। हाणे अचो त पाण उन साॻी मौज़ू ते स्कॉलरशिप्स वारे ते, त जीअं तनवीर ॻाल्हि कई, त तनवीर खे पहिरीं त मुंहिंजी सलाह इहा हूंदी त डेफिनेटली ही शुड ट्राई फॉर द जॉब इन कराची, हैदराबाद, इस्लामाबाद। ट्राई करे किथे न किथे 5-6 सालनि जो एक्सपीरियंस वठो, प्रैक्टिकल एक्सपीरियंस वठो, कंहिं डिज़ाइनिंग फर्म में वठो, कंहिं बि तव्हां ग़ालिबन आर्किटेक्चर उन में कंस्ट्रक्शन फर्म में वञो, तव्हां डिज़ाइनिंग में वञो। उहो एक्सपीरियंस जेको तव्हांजो 6-8 महीननि जो हूंदो न, उहो तमामु घणो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो एज़ कम्पेयर टू जेकॾहिं तव्हां मास्टर्स करणु वञो। हलो ठीकु आहे, तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल मौक़ो नथो मिले हिते जॉब जो, त पोइ प्लान बी इहो हुजणु खपे त तव्हां यूरोप में ट्राई कयो। जर्मन स्कॉलरशिप्स डार्ट जे नाले सां हिकिड़ी ईंदी आहे, उहो उन में तव्हां अप्लाई कयो। उनखां अलावा हिकिड़ी फ्रांस जी स्कॉलरशिप आहे, हिकिड़ी लंडन जी इंग्लैंड जी चिवनिंग स्कॉलरशिप आहे, उनमें तव्हां अप्लाई करे सघो था। फुल ब्राइट USA, अहिड़ा कई मौक़ा आहिनि। सभिनी में ट्राई करणु एक्ज़ैक्टली। मेन शइ इहो आहे त पहिरीं तव्हां इंजीनियर्स जे लाइ इहो आहे त डेफिनेटली तव्हांखे पहिरीं ट्राई करणु खपे प्रैक्टिकल जॉब जी। जेकॾहिं उहो नथो मिले त पोइ तव्हां स्कॉलरशिप लाइ अप्लाई स्कॉलरशिप जे लाइ बिल्कुलु नहीं। मैं अचां थी तव्हां अचां थी कमु कयो। आफ्ताब को चवणु पिया चाहियो? हा बिल्कुलु। इन में इहो आहे त ॿाहिरि यूनिवर्सिटीज़ में जेके सुधरियल मुल्क आहिनि, उन्हनि में जेकी जेतिरियूं बि यूनिवर्सिटीज़ आहिनि, उनमें हिकिड़ा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, उनखे चइबो आहे मेंटोरशिप प्रोग्राम। उहो मेंटोरशिप प्रोग्राम ईअं हूंदो आहे त उन में हिकिड़ा मेंटोर्स हूंदा आहिनि जेको यूनिवर्सिटी फैकल्टी एज़ अ विज़िटिंग फैकल्टी विज़िट कंदा आहिनि। उहे मेंटोर्स केरु हूंदा आहिनि? उहो हूंदा आहिनि उहे इंजीनियर्स, उहे डॉक्टर्स, उहे प्रोफेशनल्स जेके डायरेक्ट इंडस्ट्री मां ईंदा आहिनि। ठीकु आहे। उहे जेके इंडस्ट्री मां आयल मेंटोर्स हूंदा आहिनि, उहे तव्हांखे ट्रेन कंदा आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त फील्ड में असुल में थिए छा पियो। उनजो फ़ाइदो इहो थींदो आहे त जॾहिं तव्हांखे टीचर को पढ़ाए थो, उहो तव्हांखे सिर्फ़ु थ्योरी पार्ट पढ़ाए थो। इंडस्ट्री में छा पियो थिए उहो तव्हांखे मेंटोर ई सेखारे सघे थो। जीअं मिसाल त फॉर एग्ज़ाम्पल तनवीर जी ॻाल्हि कयूं पाण, त तनवीर खे जेके उतां जा महिराण जा असांजा उस्ताद आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, क़ाबिल इज़त आहिनि, ॾाढो सुठो उन्हनि पढ़ायो, पर उन्हनि खे इंडस्ट्री जी ख़बर कोन हूंदी जेतिरो हिकिड़े अहिड़े माण्हू खे ख़बर हूंदी जेको इंडस्ट्री में कमु करे थो। सो इन जे करे मुंहिंजी इहो ई हूंदी यूनिवर्सिटी वारनि खे गुज़ारिश त हिकिड़ा मेंटोरशिप प्रोग्राम तव्हां डिज़ाइन कयो, जंहिंमें इंडस्ट्री मां तव्हां माण्हू घुरायो जेको नौजवाननि सां राब्ते में ऐं हिकिड़ो अहिड़ो मेंटोर जेको 8 खां 10 स्टूडेंट्स सां राब्ते में हुजे, उन्हनि खे इंडस्ट्री जे बारे में ॿुधाए ऐं ताकि हू ट्रेन थी सघनि प्रॉपरली। ऐं हाणे आउं ईंदुसि वापसि वरी उन ॻाल्हि ते जेको सवेरे पाण अधु में छॾीसीं त LLB जेको कंदियूं आहिनि छोकिरियूं। हाणे असां वटि मुल्क में रियासत में MBBS जेके कंदियूं आहिनि छोकिरियूं, उन्हनि जो मेन फोकस इहो हूंदो आहे, घर वारनि खे इहो बि सोशल प्रेशर आहे अगेन। घर वारा उन्हनि खे प्रेशराइज़ कंदा आहिनि त छोकिरी तो इंटर कयो आहे, हाणे लाज़मी तोखे MBBS करणी आहे। छो जो रिश्तो भलो हुजे। हाणे उहे रिश्ते वारे चकर में छोकिरियूं असां छोकिरनि खां वधीक पढ़ाई में होशियार हूंदियूं आहिनि, तमामु मेमोरी उन्हनि जी कमाल जी हूंदी आहे। उहो पढ़ाई में वधीक देर ताईं किताबनि सां कुझु ॿियूं प्लस पॉइंट बि ॿुधायो न। ईमानदार हूंदियूं आहिनि, कमिटेड हूंदियूं आहिनि मर्दनि खां वधीक। असां जेको आहे न, असां ज़फ़र वारो करप्शन में घटि रेशो हूंदो आहे औरत जो, माई जो, नैनी जो। अॼु ताईं मिज़ाजनि जेको औरत आहे न, इन करे कंहिं चयो आहे त हुस्न जेको आहे काइनात जो, उहो आहे औरत सां मुंसलिक। वजूद ज़न से है तस्वीर काइनात में रंग। अल्लामा इक़बाल। इन जे करे जेको औरत आहे उहो आउं सम्झां थो मर्द खां वधीक होशियार बि आहे, वधीक टैलेंटेड आहे, वधीक सबर वारी आहे, वधीक मोहबत कंदड़ आहे, वधीक शफ़ीक आहे असांजी माउ जी सूरत में, असांजी भेण जी सूरत में। अॼु ताईं जेकॾहिं 99% जंगूं थियूं आहिनि त उहो मर्दनि कयूं आहिनि, औरत 1% को कई हूंदी। औरतुनि बि कयूं आहिनि, ठीकु आहे, को 1% सबब थी सघनि थियूं, सबब पर विड़ियूं कोन। हाणे वरी वापसि अचूं था पाण MBBS जेको सोशल प्रेशर जे करे असांजी छोकिरियूं वीचारियूं कंदियूं आहिनि। हाणे 90% जेके असांजी छोकिरियूं MBBS ग्रेजुएट्स हूंदियूं आहिनि, उहे प्रैक्टिस न आहिनि कंदियूं। उनजो रीज़न इहो आहे त हू कंदियूं ई MBBS रिश्तनि जे करे आहिनि। शादी थी वई, अलाह ख़ैर, उनजो रीज़न उनजा 2 नुक़सान आहिनि। हिकिड़ो त हू छोकिरी वीचारी हुनजी ज़िंदगी तबाह थी वई, ॿियो रियासत जो नुक़सानु थियो, छो जो रियासत हिकिड़े शागिर्द ते एतिरो इन्वेस्ट करे थी 4-5 साल, उनजी यूनिवर्सिटी पैसा ख़र्च थियनि था, उहो तव्हां माना ईअं सम्झो त उहो जेको टैलेंट आहे उहो तव्हां गटर में वाहे छॾियो।
ईअं ई आहे बिल्कुलु। ऐं 90% छोकिरियूं ईअं न को 50% ॿाहिरिनि मुल्कनि में सुधरियल मुल्कनि में जेके प्रोफेशनल छोकिरियूं हूंदियूं आहिनि या छोकिरा हूंदा आहिनि उहो गॾो गॾु शाना बशाना कमु कंदियूं आहिनि। असां वटि हिते लेडी डॉक्टर्स जो इहो तमामु वॾो फुक़दान आहे त हू वीचारे प्रैक्टिस न करे सघूं ऐं इहो रियासत जी आउं सम्झां थो ज़िमेदारी आहिनि। उनखां अलावा कम जी ॻाल्हि ॿी हिकिड़ी हा वरी हेॾा असांखे हेॾा धड़का मिलनि पिया तव्हांखे त आवाज़ ईंदो हूंदो पक सां। न बिल्कुलु हाणे साईं जमाली साहिब जेके हिते आवाज़ एॾा धड़का पिया ॾियनि मूंखे एॾा धड़का पिया ॾियनि मां तव्हांखे लाइव ॿुधाए नथी सघां। ज़ाहिर आहे धड़कनि खां ई सिखी असां हिते पहुता आहियूं। उहो त कम जूं ॻाल्हियूं सुहिणी कम जी ॻाल्हि सर सभु ॻाल्हियूं ई पाण ई पिया ॿुधाइनि मूंखे कुझु पुछण ई कोन था ॾियनि। हाणे मां छा कयां मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। बहरहाल आउं हिनखे वाइंड अप कयां थो हाणे तकड़ि। सो बहरहाल इहो आहे त छोकिरनि खे या त तव्हां वीचारनि खे जेकॾहिं MBBS में दाख़िला वठी रहिया था त उन्हनि खे चांस ॾियो त हू अॻिते हली प्रैक्टिस करे सघनि त जे असांजे जेको डॉक्टर्स जो हिकिड़ो ख़ाल रहिजी थो वञे असांजी रियासत में उहो ख़ाल पूरो थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि त जेसीं ताईं ॿाहिरिनि मुल्कनि में आज़ाद ज़फ़र ॻाल्हि कई त डॉक्टरी जो जेको आहे US में स्पेशली उहो असांजी डिग्री खे रिकग्नाइज़ न कंदा। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदो हलां त असांजे जेको कैनेडा में बि जेको इंजीनियरिंग फर्म्स आहिनि या जेतिरियूं बि इंजीनियरिंग जूं ऑर्गेनाइज़ेशंस आहिनि उहो असांजी डिग्री एक्सेप्ट न कंदियूं। असांखे हिकिड़े ॾिघे प्रोसेस मां गुज़रणो पवंदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि नॉन US नॉन कैनेडियन नॉन ऑस्ट्रेलियन नॉन UK डिग्री आहे त यू हैव टू गो थ्रू अ लॉन्ग प्रोसेस इन ऑर्डर टू गेट दैट सर्टिफिकेशन ऐं उहो सर्टिफिकेट मिलण खां पोइ तव्हां इंजीनियरिंग प्रैक्टिस करे सघो था। सेम गोज़ फॉर डॉक्टर्स। त जॾहिं तव्हां हितां जी डिग्री खणी उते तशरीफ़ फरमा थियो था त पोइ जेको आहे त पोइ तव्हांखे उते जेको आहे सो हिकिड़ो ॿीहर खां सॼो उहो पढ़ी कम्युनिटी जे हवाले सां थोरो ॿुधाईंदा हलो। जिते आउं रहंदो आहियां उहो वेस्टर्न साइड आहे कैनेडा जी। अल्बर्टा सूबो आहे सूबे जो नालो आहे कैलगरी शहर आहे। उते असांजा सिंधियुनि जा जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं 100-150 घर आहिनि। एतिरी वॾी कम्युनिटी कोन्हे पर जेतिरी बि आहे कम्युनिटी हा उहो माशाल्लाह इंटैक्ट आहे। असांजो जेको सिंधी कल्चर डे असां वॾे जोशो ख़रोश सां मल्हाईंदा आहियूं डिसंबर जे पहिरें हफ़्ते में। पर जेकॾहिं ॻाल्हि कयूं जिझे तादाद जी त उहो डेफिनेटली असांजो वॾो शहर आहे टोरंटो ओंटेरियो। उते तक़रीबन 1000 खनि घर आहिनि। असांजे बि काफ़ी आहिनि कम्युनिटी काफ़ी सुठी आहे। US तमामु वॾो मुल्क आहे त हर कुंड कुड़छ में को न को पंहिंजो वेठो ई वेठो आहे। ऐं माशाल्लाह कम सां बि लॻल आहिनि अल्हम्दुलिल्लाह बहितरीन हर को यानी पंहिंजे हिसाब सां पंहिंजी सोच ऐं पंहिंजे जेतिरो हुनजो टारगेट आहे उन हिसाब सां हले थो पियो। ख़बर अथव। अच्छा आफ्ताब तव्हां छा चवंदो एॾो वॾी हिकिड़ी अचीवमेंट आहे असांजे लाइ त हिकिड़ो माना ख़ुशी जी ॻाल्हि आहे वॾी। मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो भाउ ज़फ़र FIFA वर्ल्ड कप में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं हीअ न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे बल्कि पूरी सिंधी क़ौम जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हिन में आउं इहो कंदो हलां त FIFA वर्ल्ड कप जेको हींअर थियो आहे इहो बि पंहिंजे पाण में हिकिड़ो वॾो कमाल आहे। उहो कमाल ईअं आहे त इनखे जेको मुनक़िद कराईंदड़ मुल्क आहे क़तर इते ग्राउंड जो वजूद कोन हुयो अॼु खां 10 साल पहिरियों। एग्ज़ैक्टली ठीकु आहे। जेको पाण चऊं था त यार नथा पुॼी सघूं नथा करे सघूं हीअं आहे साईं। उन्हनि जवान जे पुटनि 10-12 सालनि जे अंदरि 6 खां 7 हाईटेक अहिड़ा स्टेडियम्स ठाहिराया आहिनि जिन जो 12 साल पहिरीं वजूद कोन हुयो। जिते अंग्रेज़नि चयो पियो त हीअ था ठाहिनि बदू सोचे ई कोन पियो सघिजे। ठीकु आहे। हीअ चई उठ चारींदड़ बदू हीअ था साईं कराइनि इहो वर्ल्ड कप। साईं उन्हनि दुनिया जे मुंहं में धूड़ विधी ऐं माठ कराए छॾियो ऐं एॾो हाईटेक जे माना चवनि था त हिन में जेतिरो ख़र्चु कयो आहे हिननि अॼु ताईं जेतिरो बि ख़र्चु थियो आहे FIFA वर्ल्ड कप में उन खां बि वधीक कयो हिननि हिकिड़े मुल्क में। साईं एॾी वॾी लेवल ते हिकिड़ी डेकेड में तव्हां एॾो वॾो माना प्रोग्राम मुनक़िद करायो इहो पंहिंजे पाण में हिकिड़ो वॾो कमाल आहे। ऐं आउं हिन में क़तर जो बि मतिलबु उनखे शाबस ॾींदुसि त हीउ कमाल जो मुल्क आहे। ऐं हिननि अरबनि जे लाइ चयो वेंदो आहे अंग्रेज़नि जे तरफ़ां त हीअ सुस्त आहिनि काहिल आहिनि जेको असां सिंधियुनि जे लाइ बि चयो वेंदो आहे त हीअ सुस्त आहिनि फलाणो आहिनि। त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त आउं पंहिंजो जेकॾहिं मिसाल ॾियां त मुंहिंजो तालुक़ु थरपारकर सां आहे ऐं उमरकोट मां मुंहिंजी तालीम मूं हासिलु कई आहे ऐं मूं 6 ताईं जेको असां सिंधी मीडियम में पढ़ियो आहे। मूं पंहिंजी जेको ABC आहे उहो 6 क्लास में शुरू कई। हिकिड़ी मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजी मातृ ॿोली सिंधी कोन अथव वो ढाटकी है वो टोटली डिफरेंट है मतलब थोड़ी घणी सराइकी सां मिलंदी आहे पर वो तमाम घणी मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं पंहिंजी ढाटकी ॻाल्हायां त उहो तव्हांखे सम्झो त अधु सम्झ में ईंदी अॼु कोन ईंदी। अच्छा थोरो ॻाल्हायो तव्हांजो नाम कीअं आहे तूं खिड़को जाईंदो केॾा पियो वञी तुंहिंजो नालो छा आहे तूं केॾा पियो वञी। हा त माना थोरो उन में आहे हल्को सराइकी जो थोरो टच आहे।
तूं की पी करें, तूं की पियो करें, मतिलबु तोसां की पे करींदे हो, त इन हिसाब सां माना थोरो सराइकी सां टच आहे, पर बहरहाल इट्स अ डिफरेंट। मुंहिंजी थर सां मोहबत आहे, मां सदाईं चवंदी आहियां। सो उहो छोकिरो, उहो ॿारु जेको थर मां पढ़ियल हुजे, जंहिं ABC 6वीं क्लास में पढ़ी हुजे, उहो जॾहिं कैनेडा पहुची सघे थो त तव्हां छो नथा पहुची सघो? जेके इहे मूंखे दोस्त चवंदा आहिनि यार आइल्स ॾुखी आहे, आइल्स नथा करे सघूं, त आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जॾहिं जेको ॿारु बचपन में 2 खां 3 ॿोलियूं सिखंदो आहे न, त उनजे लाइ चौथी ॿोली आसान थी पवंदी आहे। बचपन में ॾाढी मुंहिंजी मादरी ॿोली, सिंधी स्कूल में पढ़ीसीं, उर्दू असांजी क़ौमी ॿोली, अंग्रेज़ी ऑफिशियल लैंग्वेज, माना हे 4 ॿोलियूं त असां बचपन खां पढ़ूं पिया न। सो जॾहिं तव्हां 1 खां वधीक जॾहिं तव्हां लैंग्वेज बचपन में पढ़ंदा आहियो त पोइ 3 ॿोली तव्हांजे लाइ आसान थी पवंदी आहे। ऐं उहो ई सबबु आहे त आउं नौजवाननि खे इहो चवंदो आहियां त आइल्स जो एग्ज़ाम इट्स नॉट अ बिग डील, तव्हां आराम सां करे सघो था। जॾहिं आफ्ताब रहमो करे सघे थो त तव्हां बि उहो करे सघो था आराम सां। बिल्कुलु आइल्स जे हवाले सां थोरो छो त वक़्तु हाणे थोरो बचियो आहे, दड़का ॿुधो पिया न? जी जी, आउं तकड़ में आइल्स ॿुधायो न। आइल्स जेको आहे सो उहो इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम आहे, हिकिड़ो एग्ज़ाम हूंदो आहे ॿोली जो, जंहिंमें 4 बुनियादी आंसर हूंदा आहिनि, रीडिंग, राइटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, ॻाल्हाइणु, लिखणु, पढ़णु ऐं ॿुधणु। सो इहे 4 शयूं जॾहिं तव्हांखे प्रैक्टिस कबियूं आहिनि, छो जो बेसिकली जेको आइल्स जो एग्ज़ाम आहे उहो ईअं सम्झो मैट्रिक वारी इंग्लिश ई आहे, सिर्फ़ु तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे त जीअं उहो लिमिटेड टाइम में तव्हां उहो पोर्शन्स करे सघो। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं लिसनिंग जी, त तव्हांखे हिकिड़ो पोयां बैकग्राउंड में आवाज़ु ॿुधण में ईंदो, हिकिड़ी स्टोरी हूंदी, हिकिड़ो सिनारियो हूंदो, उहो तव्हां सिनारियो ॿुधंदा पिया, उन में जेको सुवालु अॻियां लिखियलु हूंदो सिनारियो खे ॿुधंदे तव्हांखे उहो सुवाल हल करणा आहिनि। इहो थी वियो लिसनिंग जी क्वालिटी चेक कनि था, केतिरो तव्हां उहो ॿुधी सम्झो। ईअं वरी तकड़ पाण अचूं स्पीकिंग ते, त स्पीकिंग में जेको आहे सो तव्हां केतिरो फ्लूएंटली ॻाल्हाए सघो था। उन में नंढियूं 1-2 शयूं आहिनि। हिकिड़ो त असांजी सिंधी लहजे में फॉर खे असां फार चवंदा आहियूं, नॉट खे नाट चवंदा आहियूं, वॉट खे वाट चवंदा आहियूं। सो इहो थोरो माना हिन में चेंज कयो, छो जो फॉर खे जेकॾहिं तव्हां फार पढ़ंदा त उनजो मुख़्तलिफ़ माना बि थी वेंदी। ठीकु आहे, फॉर माना जो, फार माना परे। ठीक आहे, कम ताने समझी आसी। एग्जैक्टली। सो इन जे करे मां आखिर में 2 मिंट मैसेज ही ॾींदो था। अच्छा, ये माना छा लास्ट मैसेज अची वियो? बिल्कुल, छो त 4 मिंट बचिया आहिनि, पर मां चाहियां थी त कम जी ॻाल्हि हां हिकिड़ी ॻाल्हि वो बस लास्ट पंहिंजो मैसेज हींअर ॾेई छॾिया थो। मुंहिंजो लास्ट मैसेज नौजवाननि लाइ इहो आहे त जेकॾहिं तव्हां हिमत कंदो त का बि शइ मुश्किल न आहे। जीअं शेख अयाज़ चयो आहे त जे हां न हारी कोयारल त ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं त डूंगर डारे वेंदासीं। वाह साईं जी, तमामु बहितरीन। मुंहिंजी आख़िरी में इहो हूंदी त जॾहिं तव्हां ॿाहिरि वञो कंहिं मुल्क में त मेक श्योर कि तव्हां वटि सर्वाइविंग स्किल्स ज़रूरु हुजनि। इहो बि तमामु हिकिड़ी अहम शइ आहे। ख़ासि करे असांजा जेके मर्द छोकिरा जेके वञनि था, बॉइज़, उहे ॿाहिरि वञनि था त उन्हनि खे एटलीस्ट अंडो ठाहिणु, मानी पचाइणु, हल्को फुल्को इहो अचणु खपे। ऐं असांजे छोकिरियुनि खे गाॾी ड्राइव करणु अचणु खपे। इहे 2 अहिड़ा आहिनि शयूं आहिनि जेको असां हिक ॿिए जे हवाले करे छॾियूं आहिनि। त मानी पचाइणी आहे त रुॻो छोकिरी पचाईंदी, ड्राइविंग गाॾी करणी आहे त उहो छोकिरो कंदो। सो इहो जेके स्किल्स आहिनि, बेसिक स्किल्स, इहो तव्हांखे करणु खपनि त तव्हां ॿाहिरि मुल्कनि में जॾहिं वञो था त उते तव्हांखे जी ज़रूरत। हिकिड़ो जुमिलो तव्हां बि ज़फ़र ॻाल्हायो, हेॾा चयो वियो भली ॻाल्हाए ज़फ़र हिकिड़ो जुमिलो, छो त कुझु ॻाल्हाइणु चाहिनि पिया न। बसि जेके भाऊ जेका ॻाल्हि कई न, ॿी आख़िर में मां इहा ई चवंदुमि, ॾिसो असां परॾे ई रहूं था या उते शयूं ॾिसूं था पिया, इन जे करे तव्हां सां शेयर कयूं था पिया। कंहिंजी अगरि दिलि न आहे त न अचे, अगरि कंहिंजी ख़्वाहिश आहे, असांजी ख़्वाहिश हुई असां वियासीं, असां चयो रब जी कुदरत ॾिसो, रब जी दुनिया ॾिसो, इन जे करे असां ॿाहिरि वियासीं। पर अॼु बि असां पंहिंजी धरती सां जुड़ियल आहियूं। सो महिरबानी महिरबानी महिरबानी। इंशाल्लाह हेठि कचहरी वरी कयूं था, हिते मोकिलाणी तव्हां सभिनी खां वठो, ॾाढो सुठो लॻो मूंखे। थैंक यू। वरी गॾु थींदासीं। ॾियो मोकिलाणी दिलि कान थी चए, पर ॾियो मोकिलाणी सदाईं गॾु।